असांजो दीन ऐं धर्म, असांजो फ़िक्र ऐं फ़हम, सिंधु देश जो जनम, सिंधु देश जो जनम। सिंधवासियो, भाइरो ऐं भेनरो, जिए सिंधु देश, जिए साईं जीएम सैयद। अॼु शहीद शाहनवाज़ कुंभर जी जंहिं तरीक़े सां जनाज़े नमाज़ पढ़ाई वई ऐं क़ौमी इज़त वक़ार ऐं शान सां उन जे आख़िरी आराम गाह ते मांझी फ़क़ीर डॉक्टर नियाज़ कालाणी, सिंधु घांघरो, पुनल सारियो ऐं ॿिया केतिरा ई बाशऊर क़ौमी कारकुन उन जनाज़े ऐं जेका उन जी आख़िरी तदफ़ीन वारी जॻह हुई उते पहुता। असां सिंध जी क़ौमी तहरीक जेका सिंधी समाज, सिंध वतन, सिंधी क़ौम ऐं पंहिंजे हज़ारनि सालनि जे उन तारीख़ जा असीं वारिस ऐं अमीन आहियूं ऐं बहैसियत क़ौम जे सिंध उहो ख़ितो ऐं तारीख़ी क़ौम रही आहे जंहिं वटि हज़ारनि सालनि खां हिकिड़ो इंसान दोस्त पैगाम रहियो आहे ऐं जंहिंजी नुमाइंदगी सियासी तौर ते फ़िक्रे साईं जीएम सैयद जे सूरत में असीं ॿुधाईंदा रहिया आहियूं। इतिहाद इंसानी, अमन आलम ऐं तरक़ी बनी आदम, इहो हिकिड़ो उहो पैगाम आहे सिंध वटि जेको समूरी दुनिया खे असीं ॾियणु चाहियूं था ऐं साईं जीएम सैयद जे इन पैगाम खे दुनिया ताईं पहुचाइण जे लाइ सिंधु देश जी आज़ादी उहो हिकिड़ो पहिरियों बुनियादी ॾाको आहे जंहिं ते असां पहुची ऐं पोइ इहो पैगाम सॼी दुनिया ताईं पहुचाईंदासीं। मां सम्झां थो त मज़हब, मज़हबी इंतिहा पसंदी ऐं मज़हब जी सॼी तारीख़ जेके बि दुनिया जा मज़हब आहिनि, असीं कंहिं हिकिड़े ख़ासि मज़हब ते नथा ॻाल्हायूं, पर समूरा मज़हब जेके पंहिंजे पंहिंजे दौर जो हिकिड़ो फ़लसफ़ो, फ़िक्र, सोच ऐं सम्झ चइजे, अॼु जो इंसान जदीद दौर जे तक़ाज़ाउनि तहत पंहिंजो पाण खे ढाले रहियो आहे। हिकु कंहिं मज़हब जी मुखालफ़त कान्हे का त बाबा फलाणो मज़हब जेको आहे उहो हीअं आहे ऐं फलाणो जेको आहे सो इहो कुकड़नि जी वेड़ कान्हे का। बुनियादी तौर ते इंसानी शऊर, अकुल ऐं फ़हम जी जेका इर्तिका थी आहे, तारीख़ जो ॾाको अॻिते वेंदो आहे, तारीख़ ॾाके बॾाके अॻिते वेंदी आहे, सफ़रु अॻिते थींदो आहे, पोइते न थींदो आहे, दरिया पोइते न आहिनि मोटंदा। तंहिंजे करे उहो जेको शऊर आहे, उहो जेको फ़हम आहे, उहो जेको अकुल आहे, उन जी तक़ाज़ा अॼु जी इहा आहे त समूरी दुनिया यानी दुनिया जे गोले ते जेके बि क़ौमूं, माण्हू, इंसान रहनि था, उहे अॼु जे उन सच सां गॾु बीठा आहिनि जंहिंखे साइंस चऊं था, जंहिंखे अकुल चऊं था, जंहिंखे जदीद इल्मु चऊं था, रोशन ख़्याली चऊं था, छाकाणि त कल्ह वारा नज़रिया जेके हा उहे अॼु फिट बि न आहिनि। इन ते पाण इलाही भेरा ॻाल्हायो आहे त जॾहिं साइंस जूं ईजादूं थियूं त समूरा मज़हब, रुॻो इहे न त असीं चऊं त इस्लाम वारा, इन समेत समूरनि मज़हबनि उन जी पेर खोड़े मुखालफ़त कई। ऐं मूंखे, मां हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾियां त जॾहिं ख़िलाफ़त उस्मानिया ख़लीफ़ो जेको तुर्कीअ में वेहंदो हो, उनखे अंग्रेज़नि जॾहिं घड़ियाल वॾा ईजाद कया त जेको भितियुनि में हणंदा वॾियुनि भितियुनि में, उहो घड़ियाल हुनखे मोकिलियऊं त बाबा असां साइंसी तौर ते ईजाद कयो आहे ऐं माण्हुनि खे टाइम जी
ख़बर पवंदी, वक़्त जो क़दुरु थींदो ऐं उहो जेको आहे सो तव्हां पंहिंजे इन चौराहनि ते मुख़्तलिफ़ ते हणी छॾियो। उन ख़लीफ़े छाकाणि त जीअं त उहा ख़िलाफ़त हुई, इन करे समूरनि मुस्लमान मुल्कनि मां उन्हनि मुख़्तलिफ़ समाजनि जा जेके उलमा हुआ, मज़हबी जेके आलम हुआ, मुला हुआ, उहे सभु उन ख़िलाफ़त जे मर्कज़ में वेहंदा हुआ ऐं वॾो हिकिड़ो उन्हनि जिरगो घुरायो। सवें मौलवी साहिब हुते वेठा ऐं ख़लीफ़े खे चयूं त ख़बरदार थिजांइ, याने हे जेको असांखे मज़हब ऐं इलाहामी किताबनि में लिखियलु आहे त बाबा अलाह जे मर्ज़ीअ खां सवाइ कख बि कोन थो चुरे, हे घड़ियाल पाणे पियो हले, इहो शैतान आहे। ऐं ॿुधो इहा ॻाल्हि, यानी उहो घड़ियाल जेको आहे उहो पाणे टाइम ॿुधाईंदो, माण्हुनि जो वक़्त जी सहूलियत थी पवंदी। साइंस जी शुरूआति हुई, उहो जेके घड़ियाल हुनखे मोकिलियऊं, उन्हनि मौलवियुनि मुतफ़िक़ा तौर ते ख़लीफ़े खे चयो ख़बरदार थिजांइ, जे इहो घड़ियाल भित ते तो टंगियो चौराहनि ते हई त पोइ असीं तुंहिंजी ख़िलाफ़त ख़तमु करे छॾींदासीं। नतीजे में उहो घोड़ा जेको घड़ियाल रोड ते उन ते रखी मथां हुनजे घोड़ा डोड़ाया विया ऐं घड़ियाल जेके पुरज़ा थी हलिया। हाणे इहा बुनियादी तरह अकुल, साइंस ऐं फ़हम जी ऐं मज़हबी अक़ीदा जेके आहिनि, इलाहामी अक़ीदा, उन्हनि जे विच ते हिकिड़ो टकराव पियो थियो। इहो हिते थियो, इहो त थी इस्लामी ख़िलाफ़त, पर हेॾे यूरोप में 14-15 सदीअ में जॾहिं इहे सभु शयूं थियूं त हिते बि इहो साॻियो जेको आहे सो नाहक हो। यानी माण्हू जेके साइंसी सोच रखनि पिया, उन्हनि जॾहिं साइंसी नंढा नंढा उन वक़्तु जेके से औज़ार ईजाद कया, उन्हनि ॾिठो इन काइनात खे, हे जेको सिजु, चंड, मरीख़, हे सभु ॾिठऊं, उन्हनि ॾिठो त हे जेको सिजु आहे उहो असांजे हिन निज़ाम शमसीअ जो हिकिड़ो सेंटर पॉइंट आहे, विच आहे, उनखे चौधारीअ ग्रह जेके से गश्त था कनि। ज़मीन उनखे फिरे थी, उनखे जेको आहे मरीख़ फिरे थो, अतार्त फिरे थो, सभु माना जेके आहिनि उनखे फिरनि था। हाणे हिननि चयो त इहा जेके कलीसा बिगड़जी पई। अब छा थियो, चयूं त असांजे किताब में, मज़हबी किताब इलाहामीअ में लिखियलु आहे त ज़मीन बीठी आहे, सिजु थो उनखे चौधारे फिरे। छाकाणि त माण्हुनि जो उन वक़्तु सादो अकुल हो, माण्हू बीठा आहिनि ॾिसनि पिया, सिजु आहे हिन पासे खां निकितो आहे, ओभर खां उभिरियो आहे, वरी ओलह ॾे वियो आहे, त हुननि सम्झो त सिजु जेको आहे हीअं थी वरी हिते लहे थो, हिकिड़े पासे खां उथे थो, ॿिए पासे माना असीं बीठा आहियूं, हुनखे ख़बर न पई। पर अॼु मां उन्हनि माण्हुनि खे, मज़हबी माण्हू जेके वेठा आहिनि, जेके ॿुधो था, के मदरसे में नौजवान वेठा आहिनि, उन्हनि खे छा तव्हां इन हक़ीक़त खे अॼु मञो था त सिजु ज़मीन खे चौधारे थो फिरे? न, साइंस, हे सेटेलाइट्स सभिनी साबित कयो आहे सिजु बीठो आहे, ज़मीन फिरे थी। पर जीअं त जॾहिं मज़हब पुराणा 2000 साल अॻु में ईसाइत जो बुनियादु पियो या इस्लाम जो बुनियादु पियो या कंहिं उन वक़्तु माण्हू सादा हुआ, सादगीअ में उन्हनि ॾिठो पिए त सिजु हितां हीअं निकिरी हेॾे पियो वञे, माना सिजु थो चुरे, ज़मीन बीठी आहे। पर इहा ॻाल्हि दुरुस्त कान हुई। हाणे असीं त नथा कंहिंखे हर कूड़ो करार ॾियूं त मज़हब कूड़ा आहिनि, मज़हब ईअं नथो चवां मां थो चवां त अकुल जी तक़ाज़ा छा आहे। मां तव्हां खां थो पुछां, जेके मज़हबी माण्हू आहिनि, त बाबा सिजु ज़मीन जे चौधारीअ थो हीअं गश्त करे या सिजु बीठो आहे ऐं ज़मीन थी चौधारीअ फिरे। हाणे इनखे असांजो अकुल, असांजी साइंस, असांजूं अखियूं सभु ॾिसूं था पिया, पर मज़हबनि में इहा ॻाल्हि सादे अंदाज़ में उन वक़्तु लिखियल हुई, का साइंस हुई कान, मिड़ी जेको आहे सो हुन में आयत कंहिं जेको हणी छॾी। नतीजे में जेके बि इलाहामी किताब आहिनि उहे तर्जुमो कंदा आया, तौरेद, इंजील खां फिरंदा फिरंदा क़ुर ताईं आहे त बाबा सिजु जेको आहे सो माना गश्त थो करे। नतीजे में खोड़ ॿियूं शयूं जेके ईजाद थियूं हिननि माण्हुनि, मज़हबी माण्हुनि, उनखे जेको आहे सो ईअं चवनि अॻियां अची भित ॿधी बीही रहिया, ख़बरदार थिजो। ऐं हीअ का लिकियल ॻाल्हि कान्हे का, यानी बिजली ईजाद थी त मुखालफ़त थी। मां रिपीट थो कयां ॻाल्हियूं जे तव्हां सम्झो। असां नथा चाहियूं त असांजा माण्हू मज़हब जे रुगो हिकिड़ी तंग नज़री ऐं कुंद ज़हनियत जो शिकार थियनि ऐं अॼु जे जदीद समाजनि ऐं दौरनि ऐं जेके शयूं आहिनि उन्हनि खां कटियल हुजनि। हिन में तीसे जी ॻाल्हि कान्हे का, ईमानदार थियो तव्हां, यानी मज़हबी जेको माण्हू आहे न उन घटि में घटि ईमानदार त थियणु घुरिजे न, ईमानदार थियणु घुरिजे। त बाबा ॻाल्हि इहा आहे त जॾहिं एसी ईजाद थी, पखा ईजाद थिया, हर हिकु ईजाद जी साइंस जी मुखालफ़त थी। पखो पाण हले थो, इहो बि शैतान आहे। लाउड ईजाद थियो, वञ भणाया पड़, माण्हू ॻाल्हाए थो एतिरो, हे त अलाए किथे अची, इहो बि शैतान आहे।
टीवी शैतान आहे, मोबाइल शैतान आहे, सभिनी जी पेर ॿजे मुखालफ़त कयूं। हाणे मां तव्हां खां थो पुछां मज़हबी माण्हुनि खां त को अहिड़ो मौलवी आहे सिंध में हिकिड़ो मौलवी ॿुधायो जेको पखो नथो हलाए, जेको AC नथो हलाए, जेको मोबाइल नथो हलाए, जेको टीवीअ ते किताब नथो करे, जेको इंटरनेट नथो यूज़ करे, जेको कंप्यूटर यूज़ नथो करे, को हिकिड़ो मूंखे ॿुधायो। ऐं ॿी जेका मश्करी जेका वॾी त शुरूआति में जॾहिं शनाख़्ती कार्ड ठहणु शुरू थिया, पासपोर्ट ठहणु शुरू थिया, माण्हू फ़ोटू कढाइणु शुरू कया, चयूं फ़ोटू कढाइणु हराम आहे। हाणे फ़ोटू पिया कढाइनि त लॻे पियो त यार हे त जेके हिंदू बुतनि जी पूॼा कंदा, हे त बुत आहे साॻियो, इहो त शरीयत में हराम आहे। हाणे मूंखे ॿुधायो जेके बि इस्लाम ते ॻंढ ॾिबी, हाणे हिकिड़े पासे उहे हज़ारे आलम जेके ख़लीफ़े वटि वेठा जिन घड़ियालनि जी मुखालफ़त कई, उन खां पोइ हर एजाद जी मुखालफ़त थी। हाणे तव्हां मां को ईमानदार माण्हू आहे मज़हबी माण्हुनि खां त पुछां जेको चए त असांजा आलम जेके सॻोरा उन्हनि खे उन न चओ त कूड़ा ईअं न चवनि, इहो चओ त उन्हनि खे ॻाल्हि सम्झ में न आई, इन करे उहे जेको ग़लति आहे। साइंस जेका आहे उहा हक़ आहे, बरहक़ आहे। अॼु जे दौर जी इंसानी शरीयत जेका आहे न उहा साइंस आहे। तव्हां स्कूटर बि हलायो था, बस में बि वेहो था, कार में बि वेहो था, जहाज़ में वेहो था, रेल में वेहो था, साइकिल बि हलायो था, इहा साइंस आहे न। यानी असां जेकॾहिं पर मज़हब ते ॻंढ ॾियूं ऐं चऊं त नबी साईं मके खां मदीने ॾाचीअ ते अछी ॾाचीअ ते चढ़ी वियो हो, अलाए केतिरो जेको आहे उन पंधु कयो। हाणे तव्हां मां चवां त जैकबाबाद में जेको आलम वेठो आहे उहो नबीअ जी सुनत ते अमल कंदे जैकबाबाद मां कराची ॾाचीअ ते चढ़ी सफ़र कंदो कोन कंदो न। माना उहा जेका शरीयत जेका ज़िंदगी गुज़ारी नबी साईं उन वक़्तु ॾाची हुई। अॼु जे दौर में रेल बि आहे, बस बि आहे, गाॾी बि आहे। बस बि चवंदा त AC वारी हुजे, चढ़ो था कोन था चढ़ो। तंहिंजे करे खोड़ जेके शयूं आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त क़ौमी समाज जेके हूंदा आहिनि उहे रुॻो मज़हब ते आधार न रखंदा आहिनि। मज़हब समाजनि जो हिकिड़ो जुज़ आहे। यानी क़ौमी समाज जेको आहे उहो छाखे थो चइजे, समाज जी ख़बर तव्हांखे आहे, समाज चइजे छाखे थो। समाज में क़ौमुनि जी सकाफ़त कल्चर इहो अची थो वञे। हाणे सकाफ़त जेका आहे उहा हर मुल्क जे आब हवा जे पस मंज़र में उते जेके पैदावारी हालतूं आहिनि उन तहत थींदी आहे सकाफ़त ऐं कल्चर जो बुनियादु। मसलन अरब पगड़ी ॿधंदा आहिनि, हे जेको हे ॿधंदा आहिनि इन करे त उहे रेगिस्तानी इलाइक़े जा जेके माण्हू आहिनि उहा वारी जॾहिं उॾामंदी त वारी औरतुनि जे वारनि में पवे, मर्दनि जे ॻिचीअ में फासे, पोइ बीमारियूं अथनि, पोइ हुननि अहिड़ी ड्रेस पंहिंजी ठाही सकाफ़त ऐं कल्चर जो बुनियादु अहिड़ो रखियो जीअं असीं पंहिंजे हुन खां बची सघूं। सिंध में असांजूं औरतूं अजरक ओढ़ीनि थियूं, मथे ते अजरक पाइनि थियूं, अजरक सां गाह जी भरी ॿधूं था। असां वटि छाकाणि ज़रई समाज आहे, तंहिंजे करे गाह, ॿनी, ॿारो, कणकूं, हे फुटियूं, हे लाबारा, इहे अरबनि वटि थियनि कोन, वीचारनि वटि खजीअ जो वणु थिए बाक़ी कुझु कोन थिए। तंहिंजे करे सकाफ़तूं ऐं कल्चर जेके आहिनि उहे मज़हबी न आहिनि थींदा, उहे ज़मीन सां जुड़ियल आहिनि। नंबर 1 जंहिंसां समाज ठहे थो। नंबर 2 इक़्तिसादी वसीला। जीअं मूं चयो त असां वटि अॼु बि सिंध में तव्हां वेंदो, हालांकि दरिया सुकाए छॾियो आहे पंजाबियुनि, पर सवें हज़ारे एकड़नि में कणक थी थिए न, फुटियूं थियनि थियूं, कमंद थिए थियो, हेॾे तव्हां मीरपुर ॾे वञो त अंब, यानी इहा असांजी ज़रई पैदावार आहे। हाणे तेल ऐं गैस बि निकिता आहिनि, तेल गैस मादनियात सॼो कुझु निकितो आहे, पर इक़्तिसादियात जेका आहे उहा उन समाज जे तरक़ीअ जो हिकिड़ो सबबु बणिजंदी आहे। ठीकु आहे, सकाफ़त, समाज, इक़्तिसादियात। ऐं इन सॼे में सियासी तंज़ीम ऐं सियासी जेको शऊर आहे, सियासी जेका ऑर्गेनाइज़ेशन ठहंदी आहे समाज ते, सियासत ज़ाहिर आहे यानी समाज जे शऊर जी आला तरीन जेका सूरत आहे असां सियासत आहे। त सियासत जेका आहे उहा समाजी जोड़जक इहो उन में अचो थो वञे हलियो। तालीम जेका आहे उहा उन में अचे थी वञे, इख़लाक़ियात उन में अची थी वञे। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां, ॾिसो दुनिया में का बि अहिड़ी क़ौम कान्हे का, हिकिड़ो त असांजो सब कॉन्टिनेंट जो जेको बरे सग़ीर आहे, दुनिया में जेके बि मज़हब आहिनि उन्हनि मज़हबनि में ख़ुदा जो तसवुरु जेको आहे, गॉड जो जेको तसवुरु आहे या जेका मथी जेका आहे ताक़त, उन जो तसवुरु जेको आहे मुज़क्कर आहे रुॻो। पर असांजे समाज में उहो तसवुरु जेको आहे उहो मुज़क्कर ऐं मुअनस ॿई आहे। यानी शिव बि आहे बरे सग़ीर में, ख़ुदा था उनखे सम्झनि, भॻवान था सम्झनि, पर उते शक्ति देवी बि आहे।
ठीकु आहे। हाणे इन इख़्लाक़ियात जो इन्हनि रिवायतुनि जो असांजे मथां असरु कहिड़ो पियो, यानी इहे अरबनि वटि न आहे, इहो कंहिं बि ॿिए मज़हब वटि में कोन्हे को। हाणे इन में समाजी इख़्लाक़ियात जी मां तव्हांखे हिकिड़ी चवणी थो ॿुधायां त सिंध जा माण्हू जॾहिं ॿुध धर्म खे या हिंदू धर्म खे मञींदा हुआ त असां वटि इहा इख़्लाक़ियात इन सॼे तारीख़ी रिवायतुनि में एतिरी हुई जो सिंधी हिंदू जेके आहिनि अॼु बि चवंदा आहिनि, असांजूं क़दीम रिवायतूं बि आहिनि त हिकिड़ी न्याणी जेका आहे न उहा 100 ब्राह्मणनि जे बराबरि आहे। ब्राह्मण माना मुर्शिद हिननि जा चङा जेके हुआ। हाणे न्याणीअ जो क़दुरु ऐं क़ीमत जेकॾहिं 100 ब्राह्मण तव्हां बीहारियो ऐं हिकिड़ी न्याणी उहे इक्वल आहिनि, माना एॾो असांजे मुआशिरे समाज जी इख़्लाक़ियात जी बुलंदी आहे। वरी जॾहिं मुस्लमान थियासीं त सिंधी समाज में तव्हां इहा ॻाल्हि तव्हांखे ॻोठ में को ॿाहिराड़ी वारो तव्हांखे ॿुधाईंदो, सनाला शर ॾे वञो उहो बि तव्हांखे चवंदो त सिंधी समाज जी इख़्लाक़ियात एॾी बहितर आहे, भली आहे, जो असीं सिंधी मुस्लमान चऊं था त न्याणी 7 क़ुर। हाणे क़ुर जी मज़हब में केॾी अहमियत आहे, हे मुलनि वटि कान्हे। हे जेके ज़नाऊं था कनि न, मस्जिद में ज़नाऊं, मदरसे में ज़ना है, हुजरे में ज़ना है, केतिरियूं वीडियो आहिनि, तव्हां ॾिसो, शर्म जी ॻाल्हि आहे। यानी क़ुर रखियो आहे हिन ते पासे में, उते जेको आहे सो नंढड़े मासूम ॿार खे मुलो जेको आहे सो ज़ना पियो करे, बदफ़ेली पियो करे। हिनखे छॾे ॾियो, मुलनि जी इख़्लाक़ियात छॾे था ॾियूं, पर असीं था चऊं सिंधी समाज जी इख़्लाक़ियात न्याणी 7 क़ुर। जहिड़ो थींदो ॿाहिराणे में कबीला विढ़ंदा, न्याणी केरु मेड़ खणी वियो खून माफ़, इन खां वॾी का इख़्लाक़ियात थींदी आहे। जॾहिं त अरब छा कंदा आहिनि, न्याणियुनि खे पूरे छॾंदा जहिड़ो, पर न्याणी ॼाई कान्हे, घुटो ॾिनऊं न ॾिनऊं पूरे छॾियो। असीं छा कंदा हुआसीं उन वक़्त में बि, जॾहिं असीं अञा मुस्लमान कोन थियासीं तॾहिं चवंदा हुआसीं न्याणी 100 ब्राह्मणनि जे बराबरि आहे। मुस्लमान थियण खां पोइ चयोसीं त न्याणी 7 क़ुर आहे। इहो न ईरानी था चवनि, न अफ़गानी था चवनि, न अरब था चवनि, न इंडोनेशिया जा मुस्लमान था चवनि, न इंडिया जा मुस्लमान था चवनि। दुनिया जी का बि अहिड़ी क़ौम मुस्लमाननि जा माण्हू कोन्हनि जेके ईअं चवंदा सिंधी चऊं था। इहा असांजी उहा इख़्लाक़ियात आहे। नतीजे में हाणे जेका नासमझी आहे, हिकिड़ी त प्रूफ थिए थी ॻाल्हि, हर अकुल जा यानी हे मुखालिफ़ रहिया। नंबर 2 त मुले जो किरदारु दरबारी, हिकिड़ो आलम आहे, ॿियो मुलो आहे। मुले जो किरदारु जेको आहे उहो हर दौर में दरबारी यानी मराहती जेके माण्हू हूंदा न, जेके मराहतूं वठनि, जेके दरबारी किरदारु अदा कनि। हाणे तव्हां ॾिसंदो इमाम हुसैन खे जॾहिं शहीद कयो पियो वियो, उन वक़्तु बि जीअं मूं चयो त हेॾे जेको आहे तुर्कीअ जी ख़िलाफ़त में सभु आलम गॾु वेठा, उहा बि ख़िलाफ़त आई। होॾे जेको आहे तुर्कीअ में पंहिंजो यज़ीद वेठो, इमाम हुसैन अचे थो, छा अची करे हा नंढड़ा मासूम ॿार, न्याणियूं 6 महीननि जा नंढड़ा जेको हुनजो औलाद, हुनजा साथी जेके मतिलबु 72 ॼणा, 72 जंहिंमें औरतूं कुराड़ा बुज़ुर्ग छा कनि हा। पर उहा दरबार यज़ीद जी भरी पई आहे, मुलनि सथी पई आहे, ॻाढ़ा ॿोड़ पिया हलनि, चमचागिरी पई हले, चापलूसी पई हले, फतवाऊं लॻियूं पियूं आहिनि, चई इनखे जेको आहे हलायोसि। यानी कंहिं हिकिड़े मुले यज़ीद जे दरबार में उथी बि इहो चयो त हक़ु इहो आहे त हुसैन जेको आहे उनखे शहीद न कयो वञे। चयो कंहिं, भरिया पिया न, सॼो दरबार यज़ीद जो भरियो पियो हो, रुगो सहूलतुनि, नौकरियुनि, मराहतुनि जे लाइ। तंहिंजे करे मज़हबी मुले जो किरदारु जेको आहे हर दौर में, यज़ीद जी मूं ॻाल्हि कई, पर हेॾे ज़ियाल हक़ जॾहिं मजलिस शूरा ठाही, उन शूरा में बि त सभु वेठा न, यानी आलम डोड़ी डोड़ी विया। ज़िया हिकिड़ो बणसा ख़नज़ीर क़िस्म जो माण्हू, उन जेको आहे हिननि खे जेको आहे मराहतूं ॾिनियूं, इहे सभु भॼी हलिया। उनखां सवाइ मूं कल्ह बि इहो ॻाल्हायो, ख़लीफ़ो 4 ख़लीफ़ा आहिनि, उन में उस्मान, हज़रत उस्मान, उन जे घर खे जिन 100 माण्हुनि घेरो कयो, उहे छा क़ुर जा हाफ़िज़ कोन हा, कोई मुला कोन हा, शरीयत कोन हुई उन्हनि वटि। उहो घर खे घेरो करे पाणी बंदि करे, कंहिंजो ख़लीफ़े जो, छा उहे माण्हू घेरो करण वारा जेके ईसाई हा, हिंदू हा, यहूदी हा, केरु आहे, सभु मुस्लमान, सभु क़ुर जा हाफ़िज़, उहो घेरो घर खे मुसलसल हलियो। नतीजे में यानी
बेहयाई जी हद आहे त भितियूं टुपी अंदरि विया आहिनि। उहो 60 साल जो आहे चवनि था, 60-62 साल जो ग़ालिबन ख़लीफ़ो। उहो क़ुर पियो पढ़े, उन क़ुर पढ़ंदे तलवार कढी हमिलो कयोसि, हथु ॾिनी आहे, आङिरियूं जेके उन वढिजी उन क़ुर ते पइजी वञे। इहे केरु आहे? तंहिंजे करे अॼु आउं जेका ॻाल्हि थो चवां त असां इहो जेको हिकिड़ो आहे मज़हबनि जो ग़लति इस्तेमालु, मज़हब छा आहिनि इहा ॻाल्हि इज़ारत इल्मु जदीद आहे न, जदीद इल्म में इहा ॻाल्हि बि प्रूव थींदी अथव मज़हबनि जो बुनियादु छो पियो, उनजो सबबु छा हो, ॻाल्हियूं हाणे खुली वियूं। ॾिसो हे जेके थोरी घणी ॻाल्हि ते गैरत था कयो न, सऊदीअ जो वली अहद मोहम्मद बिन सलमान हाणे न ॾिठो त बाबा ॻाल्हि इहा आहे त हे त हशर थी वियो हलियो, यानी सॼी दुनिया में असां एॾा ख्वार ख़राब पिया थियूं। पढ़ियो क़ुर जी हिकिड़ी आयत ठोकियो, हदीसूं पढ़ियो, ऐं माण्हुनि जा गला पिया कटीनि, अफ़गानिस्तान खे तहस नहस करे छॾियऊं। शाम में छा पियो थिए, इराक में छा पियो थिए, हे जेके अलक़ाइदा ऐं हे जेके दाइश, हे सिंध में बि जेको आहे हाफ़िज़ सईद जहिड़ो दहशतगर्द जेको हमिलो जंहिं थरपारकर में, हे नतीजो छा आहे, हे थरपारकर में जेको मदरसा ठहिया न, यानी तव्हां इहा हिकिड़ी केॾी शर्म जी ॻाल्हि आहे, हिकिड़े माण्हूअ खे ग़लति या सही ते मां नथो चवां, हुन चयो न चयो ॻाल्हि आहे त इज़हार जी आज़ादी आहे। हिकिड़े माण्हूअ खे सम्झ में नथी अचे ॻाल्हि, उहो चवे थो मूंखे उहा दीन सम्झ में नथो अचे, हलो का दीन जी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, का हदीस, हाणे तव्हां मारींदो या सम्झाईंदो माण्हूअ खे? मां इहो नथो चवां हुन चयो न चयो, ॻाल्हि आहे त हिकिड़े माण्हूअ को बि ॻाल्हि रखी उहा उते उनखे सम्झाइण जे बजाए उनखे न सिर्फ़ु शहीद कयो वियो, लाश जी बेहुरमती, लाश जी बेहुरमती, यानी वेठा आहिनि हाल में जीअं फलाणा जेके आहिनि मुलो वेठो आहे उते, फलाणो जेको आहे ज़ात जो उते वेठो आहे, यानी हिकिड़ो प्रेम कोल्ही उहो लाश खणी हिकिड़े मुस्लमान जो लिकंदो हुते, हुते लिकायसि त दफ़न कया, ऐं मुस्लमान जेके नारे तकबीर अलाह अकबर डुड़ंदा हुआ त उन लाश खे साड़ियूं। लाश साड़बो आहे, इहो तव्हांखे दीन सेखारे थो, मज़हब तव्हांखे इहो सेखारियो आहे त हिकिड़ो त उन जेको चयो उन जे बुनियाद ते माण्हू मारियो, पोइ हदीसूं छाजे लाइ त ॿुधायो? बाबा नबी साईं वियो ताइफ़ वियो, काफ़रनि ज़ाहिर परियां बीठा पथर पिया हूंदा, गारियूं ॾिनियूं हूंदुसि न, गारियूं ॾिनोसि, पथर पिया हूंसि, मथे गाड़े रत जुती भरिजी असां हली चुप करे बीह रहो, साथी अचो हेॾां जेको आहे जेके हिन सां गॾु वेठा उहो तलवार मथे विधऊं, झले अची न तव्हांजी ज़रूरत न आहे, चुप कयो। हाणे इहा हदीस ॿुधाए पोइ वरी तव्हां हिकिड़े चओ त हिन जेको आहे फलाणी ॻाल्हि कई आहे, हिनखे मारियो बि वरी साड़ियो बि। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त दीन ते तव्हां पिया हलो या दीन खां गुमराह थियल हो? इन साड़णु इहा त इंसानियत जी सभ खां वॾी तौहीन ऐं तज़लील आहे। असांजो मुआशिरो ईअं कोन हो। सिंधी समाज मूं कल्ह बि चयो वताए फ़क़ीर जा किसा आहिनि, उहे तव्हां वरी रिपीट कयो, शायदि असीं तारीख़ खां पोइते हटी ऐं हलिया। नतीजे में सिंध जे अंदरि असां हिकिड़ी ॿी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां। पहिरीं ॻाल्हि त इहो मज़हबी जुनूनियत हिते दाख़िल छाजे लाइ कई वई आहे? सिंध में मुनज़म तरीक़े सां हिकिड़ा असांजा सिंधी आलम जेके आहे न उहे ईअं कोन हा। सिंध में कॾहिं बि ईअं कोन थियो आहे, तारीख़ में तव्हां सॼी ॾिसो कॾहिं बि ईअं कोन थियो आहे। वेंदे मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ खां वेंदे ख़ालिद महमूद सूमरे ताईं ईअं कोन थियो आहे। पुटु सुयो हींअर जेको आहे मूं कल्ह ॿुधोमांसि त विफले पियो, राशिद नाल छा विफले पियो, इहो जेको आहे न हाणे हिनखे चए सिर जी लॻी आहे त माना असां एॾो ग़लति थियूं, हाणे ॾंद चकर ॾेई पाण खे बाबा ॻाल्हि आहे त गुमराह न थी। ख़ालिद महमूद जो पुट ऐं तुख़ुम आहिनि, गुमराह न थी। सिंध जो जेको रूह आहे न उनखे रंजायो न, लॼायो न सिंध खे। सिंध में ईअं कोन थियो आहे कॾहिं बि, न उबैदुल्लाह सिंधीअ कयो आहे, न अज़ीज़ुल्लाह ॿोहे कयो आहे, न ख़ालिद महमूद सूमरे कयो आहे। हे उहे पंजाबी आलम जीअं मूं चयो हाफ़िज़ सईद जहिड़ा दहशतगर्द, या होॾां जेके पठाण जेके तनज़ीमूं आहिनि, फज़ल रहमान खां वठी हे जे जमायत इस्लामी ताईं, इन्हनि सभिनी जो किरदारु इहो रहियो आहे त सिंधी समाज खे पाकिस्तान में मज़हब जे नाले ते ग़ुलाम कीअं कजे। ऐं मूं हिकिड़ो अॻु में हिकिड़ो मूं मिसाल ॾिनो हिन जो फज़ल रहमान जो। फज़ल रहमान शायदि किथे इंटरव्यू में चयो आहे, मूंखे यादि न आहे, पर उहो जीअं त मां उत्तर जे पासे हिन पासे पंहिंजो पश्तून इलाइक़े में
वाना वज़ीरिस्तान हिन कंहिं ॻोठ में हुयुसि, उते हिकिड़ो तबलीगी जमायत जो हिननि जो वॾो आलम हो, चई ख़ासि निकिरंदो बि कोन्हे, ख़बर पियसि, मूंखे घुराईं, मां वियोसांसि, मिलियोसांसि। उन चईं मूंखे चयो त सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे जेके आहिनि से पंहिंजे क़ौम परस्तीअ जे करे, पंहिंजे तारीख़ी जेके रिवायतूं हुन जे बकुल उहो हिंदू जेके रिवायतुनि में आहिनि, उते वञी मज़हब जो जेको आहे सो तव्हां ॿिज छॾियो। ऐं जी पोइ असांखे ख़्यालु आयो त असांखे जेको आहे पंहिंजे हिन तनज़ीम खे सिंध में वधाइजे। तंहिंजे करे सिंध में असीं ग़ुलामी ॿिकोमी नज़रिए जे करे हूं, हे सॼो जेको असांजो इस्तेहसाल थिए पियो, सियासी जबर सिंध जे मथां पाकिस्तान जे ॿिकोमी नज़रिए जे करे, मुआशी इस्तेहसाल सिंध जो जेको थिए पियो उहो ॿिकोमी नज़रिए जे करे, चइबो आहे मुस्लमान क़ौम करे हिननि बरे सगीर विरहायो, हिंदुस्तान विरहायूं, छाजे करे विरहायूं, चई मुस्लमान अलॻि क़ौम आहे, हिंदू अलॻि क़ौम आहे। त पोइ 71 में 30 लख मुस्लमान बंगालियुनि जो क़त्लेआम छो कयो वियो? नारे तकबीर अलाह अकबर हणिजो खणी त अॻियो बंगाली रखियो आहे। औरतुनि जी असमत दरी, 30,000 औरतूं अक़वाम मुतहदा वारनि तस्दीक कयूं, उन्हनि खे जेको आहे हिननि ज़नाऊं करे पेट सां करे शयूं छोकिरियूं, 30,000। ऐं हमूद रहमान कमीशन थी चए जेका हिननि जी आहे, उहा चवे थी त असांजा फ़ौजी कोड वर्ड में ॻाल्हाईंदा त स्कोर केतिरो कयो अथई, माना केतिरियुनि छोकिरियुनि सां, मासूम न्याणियुनि सां या तव्हां बदफ़ेली कई आहे, ज़ना के त स्कोर कितना किया है। ऐं चवंदा हा त नारे तकबीर अलाह अकबर, ऐं हे त जेको सिपाही आहे न, हे त अलाह जा सिपाही आहे न, हे जॾहिं अफ़गानिस्तान में सोवियत यूनियन जे ख़िलाफ़ु ऐं सॼो जेको आहे न, हे सॼा ढोंग कई, हाणे ॻाल्हि खुली हुई न। हाणे सिंध जे आम माण्हूअ खे बि ख़बर आहे, डॉलर अमेरिका ॾिना, अमेरिका खे अफ़गानिस्तान में जेको रूस दाख़िल थियो त रूस खे उहा जेका वियतनाम वारी जेका बाहि हुअसि न, उहा चई हिते कढा हिननि मां, पठाणनि खे चऊं तव्हां तालिबान आहियो, तव्हां सुभान अल्लाह मुजाहिदीन आहियो, क़ुरान हदीसूं हे हो, डॉलर पियो अचे, जंग लॻी पई आहे, ऐं पछाड़ी जेको आहे सो रूस वियो हलियो, वरी पाण में विड़ी पिया, वरी साॻी अमेरिका सां विड़ी पिया। हाणे थी ख़बर पए त दुनिया जूं जेके बि मज़हबी तनज़ीमूं आहिनि, जिहादी ख़ासि करे, उहे हलनि ई डॉलर ते थियूं, उन्हनि खे हे इस्तेमालु था कनि मज़हबी। ऐं इहो हिननि जो इहो प्रोग्राम आहे त हे सॼी टी दुनिया जा जेके मुस्लमान मुल्क आहिनि, हिननि में इहा बुनियाद परस्ती हुजे, हे साइंस ऐं अकुल खां ऐं फ़हम खां परे हुजनि, जीअं को बि हुनखे ग़ुलाम रखी सघिजे। तंहिंजे करे डॉलर ते तव्हांजो जहाद इहा लिकियल ॻाल्हि कान्हे का, इहो आम माण्हू उनखे जेका ख़बर आहे, पर असांजी ग़ुलामी जेका आहे, जॾहिं उहा ग़ुलामी मज़हब जे करे आहे। मां तव्हांखे हिते हिकिड़ो ॿियो मिसाल ॾियां थो, हिंदू धर्म में गांइ खे माता चवंदा आहिनि, गऊं माउ आहे, हालांकि असीं सिंधी मुस्लमान त न, जॾहिं गऊं मिड़ंदी न, असांजो हिकिड़ो ॿियो बि आहे, गऊंअ खे जेका मूंखे यादि आहे त बाबू अम्मा गऊं जॾहिं ॾोबी उनखे हथु रखंदा, पुठि चवंदा अम्मा, चवंदा अम्मा अम्मा, ऐं चरंदी आहे या गऊं खे ॾोहणो हूंदो आहे न। हाणे उहा अम्मा जेका आहे, उहा गांइ माता वारे कॉन्सेप्ट में जेका हिंदुनि वटि आहे, असां हुनखे इज़त एतिराम सां चवंदा आहियूं। उहा गांइ माता जेका मज़हबी तौर ते, यानी गांइ खे मारणु, गांइ ते गोली हलाइणी, या जेको मुस्लमान खे चए त काबे ते गोली हलाईंदो, कोन हलाईंदो न, तीअं हिंदुनि में गांइ माता जेका आहे उनखे मारबो न आहे। पर मशहूरु जेको वाक़ियो आहे, अंग्रेज़नि जे दौर में झांसीअ जी राणी पंहिंजे हिन किले में वेठी, अंग्रेज़नि घेरो कयोसि, अंग्रेज़नि सां विड़ी, वॾी बहादुर जेका औरत हुई, अंग्रेज़ फतह न पिया कनि किलो, नतीजे में अंग्रेज़नि खे कंहिं चयो त हे जेके आहिनि हे गऊं जी इबादत कंदा आहिनि, तव्हां गऊं जा धण अॻियां करे आहिस्ते आहिस्ते किले ॾे वधो, ऐं गऊं जे विच ते पंहिंजी फ़ौज खे लिकायो, अॻिते वञनि, जीअं किले खे वेझो थियनि ऐं तव्हां इहो किलो फतह करे वेंदो। नतीजे में हिंदू जेके सिपाही हिन किले ते वेठा, तीर कमान खयो, ऐं जेको ॾिठो त गऊं अॻियां आहिनि, पोयां जेको हुअनि हुननि तीर कमान खणी हेठि कया, विया झांसीअ ॾे राणीअ ॾे, चइबो छा मामिलो आहे, चई त हू जेको आहे गऊं अॻियां आहिनि, गांइ माता अॻियां, ऐं पोयां जेको हुननि जा फ़ौजी आहिनि, चई बाबा ठोकियोनि, गऊंनि खे हणो बंदूक, गऊं किरे त पोइ पोएं सिपाहीअ खे हणो, छाकाणि त वतन खां वधीक मज़हब जा अक़ीदा न आहिनि थींदा। चई त मुंहिंजो वतन हिंदुस्तान अंग्रेज़नि ग़ुलाम कयो आहे, गऊं मुक़दस जेको मज़हबी जेको असांजो सिंबल आहे उनखे ढाल था कनि, इन ढाल खे हटायो, मारियो, त जीअं असीं हुन अंग्रेज़ दुश्मन खे मारियूं। इन ई तरीक़े सां सिंधी क़ौम खे मज़हब जे नाले ते हिननि ग़ुलाम कयो आहे, पाकिस्तान जे नाले में ग़ुलाम कयो अथनि। हाणे दरियाह में हिकिड़ो अॻे ई दरिया सुकाए छॾियो आहे, 6 केनाल ॿिया कढिया अथनि,
ज़रदारी हे जेको 6 केनालनि जी मंज़ूरी ॾिनई आहे। सिंध में फ़ौजी जेके ॿनियुनि ते वालार हुई, हे ॾिसो हे जेके वाक़िया थिया आहिनि मां तव्हांखे पस मंज़र थो ॿुधायां। यानी हिकिड़ो डॉक्टर शाहनवाज़ कुंभार खे शहीद करे जुनूनियत खे अॻिते करे सिंधी समाज जी ध्यानु ऐं जेको तवजो ॿिए पासे कयो वियो आहे। असल मामिलो कहिड़ो आहे त सिंध जा माण्हू ग़ुलामीअ जे ख़िलाफ़ु पाकिस्तान जे जेका ग़ुलामी आहे उन ग़ुलामीअ जे ख़िलाफ़ु न उथनि। सिंध जा माण्हू दरियाह ते जेको कब्ज़ो पंजाब करे थो केनालनि जी सूरत में उन ते न कुछनि। सिंध जा माण्हू जिन तमामु वॾी वावेला कई सोशल मीडिया ते फ़ौजियुनि खे ॿनियूं न ॾींदासीं सिंध जूं, उन तां ध्यानु हटेनि। वसीलनि जी फुरलिट थिए पई उन तां ध्यानु हटेनि। सिंध जो जेको दरियाह हिन दरियाह खे शहीद कयो अथनि हिननि। तंहिंजे करे हे सभु जेके आहिनि से मज़हबी ट्रिक साज़ करे असांजो असुलु जेको सबबु आहे त सिंधी क़ौम खे ग़ुलाम करे असांजी तहज़ीब, ॿोली, कल्चर, वतन, वसीला हे सभु फिरे पिया वञनि। असांखे लाइ छॾियो हिन पासे त बाबा ॻाल्हि इहा आहे की हुन जेको आहे तोहीन रिसालत कई आहे, मज़हबी तोहीन कई आहे, वठि यानी मां थो चवां इन मज़हबी तोहीन जे आड़ में जेतिरा मुला जेके मुतहरिक आहियो, छा सिंध जे दरियाह ते कॾहिं मुतहरिक थिया हो? सिंध ग़ुलाम आहे। झांसी जी राणी बि तव्हां खां सुरीली न। झांसीअ जे राणीअ खे बि अहसासु हो त हिंदुस्तान मुंहिंजो वतन आहे, गांइ माता केतिरी बि आहे, पर दुश्मन सां मां विढ़ंदसि। तव्हां मां कॾहिं को ईअं उथी बीठो आहे कंहिं मदरसे मां कंहिं मौलवीअ को जेको आहे कॾहिं चयो आहे त ख़बरदार पंजाबी मुस्लमान ऐं तंहिंजो मतिलबु इहो कोन्हे तूं सिंध जे दरियाह ते कब्ज़ो कंदे, वसीलनि ते कब्ज़ो कंदे, सिंधी ॿोली ख़तमु कंदे, सिंध जी तारीख़ मसख़ कंदे, ख़बरदार थिजांइ। मुस्लमान असीं आहियूं पर सिंध असांजो वतन आहे, इन ते कोन कुझंदा। तंहिंजे करे मां सम्झां थो त हीअ सिंध जेको पाण मल्हायो आहे, अॼु शहीद शाहनवाज़ कुंभार जी जेका उन्हनि पोइवारी कई आहे, जेका यानी जनाज़े नमाज़ थी आहे, मां उन्हनि समूरनि माण्हुनि खे जिन बि उन जनाज़े में शिरकत कई आहे, क़ौमी कारकुननि 100,000 क़ौमी कारकुननि सोशल मीडिया ते लिखियो आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त मां दिली तौर ते रूहानी तौर ते अॼु हुन जनाज़े में बीठो हुउसि। ऐं असांजो हालांकि हिकिड़ो माण्हू शहीद थियो आहे, पर सुराही थी पई त सिंध पंहिंजे शहीद जी वारसी कई। असां खून लोढ़ण न छॾियो पंहिंजो। ऐं सिंध जे उन तारीख़ी जेका इंसान दोस्त रिवायतूं आहिनि, जीअं मूं चयो न, इतिहाद इंसानी, अमन आलम ऐं तरक़ी बनी आदम, उन फ़िक्र जेको आहे सिंधु देश जो आहे ऐं सिंध जो आहे, असीं उन ते बीठासीं। इन करे मां इहा उमेदु थो कयां ऐं उन्हनि माण्हुनि खे बि जेके गुमराह आहिनि, अॼु जे दौर में तव्हां गुमराह हो, जेके मदरसनि में वेठा आहिनि ऐं रुॻो सम्झनि था न डॉक्टर थींदो न इंजीनियर थींदो न, ऐं अजीब क़िस्म जा मौलवी आहिनि। असांजो हिकिड़ो लाड़ वारो हिकिड़ो कुराड़ो आहे, हुन राशिद अलाए घटि वधि ॻाल्हाईं त वरी पोइ वीचारे माफ़ी बि वरितियूं माना, पर यानी हिननि वटि सिर्फ़ु इहो आहे। अञा पोइ चई जेको आहे न, चवनि था त मुलो हीअं तव्हां ॼमो था त ॿांग बसी ॾियूं, मरो था त जनाज़ो बसी पढ़ायूं, फलाणो बि हीअं कयूं। पहिरीं ॻाल्हि त बिना पैसनि जे ॿांग ॾियो था, जे ॾियो बि था बिलफर्ज़। हाणे भला असीम शयूं ॻाल्हायूं तव्हांखे, तव्हांजी चोरी थींदी पुलिस ते वेंदो न, वञी स्टेशन ते FIR दाख़िल कंदव, चोरी थी आहे, हिसे चोरी वेंदे। तव्हां बीमार थींदो अस्पताल वेंदो, डॉक्टर ॾे वेंदो, तव्हां जेको केस थींदो वकील ॾे वेंदो। यानी समाज रुॻो ॿांग ॾियण जो नालो न आहे, समाज मुख़्तलिफ़ शोबा आहिनि समाज जा। इन करे सुभाणे पुलिस वारो जेको आहे कंहिं चोर खे पकिड़े, कंहिंजे घर चोरी थिए थी, कंहिंजे बि घर, हाणे मां नथो कंहिं मुले जो नालो वठां, चोरी थिए थी, चोर पुलिस वारो पकिड़ींदो, छा हाणे घर वठी वेंदासीं छा? उहो तुंहिंजो कमु आहे न, तूं एसो छई तुंहिंजो कमु आहे चोर खे पकिड़णु। कंहिं वकील ॾे वञी थो, केस विढ़े थो, पैसा फ़ी वठे थो, केस खटींदो, छा वकील खे घर वठी ईंदासीं छा? बाबा तुंहिंजो कमु आहे, तूं वकील ई तुंहिंजो कमु आहे केस विढ़णु, डॉक्टर जो कमु आहे इलाजु करणु, पुलिस जो कमु आहे चोर पकिड़णु, ईअं ई मुले जो कमु आहे। जेकर जनाज़ो पढ़ो था त छा सॼो समाज को जनाज़नि पढ़ाइण जे करे तव्हांजे कब्ज़े में ईंदो छा? तंहिंजे करे मां सम्झां थो त ॾाह थियो जेको हे रियासत जी साज़िश आहे त पंजाबी ISI जो मुलो जेको सिंध में हाफ़िज़ सईद जी सूरत में मदरसा जंहिं जे खोलिया,
जंहिं सिंधी माण्हुनि खे इंतिहा पसंदी ॾे वठी वञण जी कोशिशि कई, जेको सिंध खे ग़ुलाम करे नफ़्सियाती तौर ते पाकिस्तान में क़ैद करणु था चाहिनि। मां सिंध जे क़ौमी कारकुन खे चवां थो, हिकिड़ा सिंधी माण्हू आहिनि, राशिद सूमरो आहे, हींअर अलाए कहिड़ो विफले पियो, पर इन खे सम्झाइबो, इहो असांजो भाउ आहे, सिंधी आहे, इन खे सम्झाइबो, पर पंजाबी ऐं धारे ॿिए मुल्ले खे न छॾिबो। छाकाणि हाणे झांसीअ जे राणीअ वांगुरु सिंध खां मथे असांखे को इल्हाम बि कोन्हे को, तंहिंजे करे को बि पंजाबी मुल्लो शैतानगिरी कंदो, उनखे असीं हाफ फ्राई फुल फ्राई कंदासीं। सिंधी को माण्हू राशिद या को ॿियो नथो करे, उन सां गॾु वेहबो, हिकिड़ो दफ़ो वेहबो, ॿियो दफ़ो वेहबो, 10 दफ़ा वेहबो, 100 दफ़ा वेहबो, सम्झाइबो दलील सां, लाजिक सां। ऐं क़ौमी कारकुननि खे चवां थो, दलील ॾियण महिल ज़बान पंहिंजी तिखी न कयो। गार गंद हिकिड़ा वरी ईअं थींदी आहे न, गारियूं पियो अचनि हुतां बि हुतां बि, न, गार गंद सां दलील कमज़ोर थो थिए। तंहिंजे करे सिंध जे माण्हुनि खे मां चवां थो त शहीद शाहनवाज़ जे जनाज़े में शिरकत करे, सोशल मीडिया ते जेको तव्हां लिखियो आहे, ईमानदारी मां तव्हांखे ॿुधायां, हिकिड़े शहीद जे शहादत ते जेतिरो ॾुखु आहे न, उन खां 100 दफ़ा वधीक मूंखे उहा सुराही आहे, उहा ख़ुशी आहे त सिंध पंहिंजे तारीख़ी फ़िक्र जी वारसी कई आहे, असां खून लोढ़णु कोन छॾियो आहे। सो इहे मुंहिंजूं चंद गुज़ारिशूं आहिनि तव्हां सिंध वारनि खे। तव्हांजी महिरबानी। जीअं सिंधु देश, जीअं साईं जी।